पीपल्स पार्टी जी मरकज़ी इतलात सेक्रेटरी MNA डॉक्टर नफ़ीसा शाह चयो आहे त PTI तरफ़ां पंहिंजूं ग़लतियूं ऐं नाकामी लिकाइण लाइ पीपल्स पार्टी जे अॻवाननि जो सोशल मीडिया ज़रिए ट्रायल कयो पियो वञे। जिलानी हाउस ते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ख़ैरपुर जे चूंडियल उहिदेदारनि सदर सईद जाफ़र शाह ऐं जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ मरी समेत ॿियनि उहिदेदारनि खे अजाणी ऐं PPI अॻवान सरदार ग़ुलाम हैदर फुल पोटे सां संदसि भेण जे लाॾाण ते ताज़ियत बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदी नफ़ीसा शाह चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल निहायत ई ख़राब थी वई आहे। ॾोहनि में वाध थी आहे। हिन चयो त ॿियनि सूबनि में साल अंदरि 4 दफ़ा IG तब्दील कया था वञनि, उते सभु ख़ामोश आहिनि। सिंध में IG तब्दील करण जी ॻाल्हि तां वावेला छो पई कई वञे। SSPs मार्फत पीपल्स पार्टी जे सूबाई वज़ीरनि MNAs ऐं MPs ख़िलाफ़ बदनीयती ॿधल रिपोर्टूं पेश कयूं पियूं वञनि। सिंध में नेब फ्लोर मिलनि खे ताला हणी छॾिया आहिनि, जे सबबु अटे जो बहिरान पैदा थियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जेकॾहिं ख़ामियूं आहिनि त उनखे दुरुस्त कयो वञे। हीउ प्रोग्राम ग़रीब माण्हुनि लाइ आहे, उनखे बंदि थियणु न ॾींदासीं। पंहिंजा ऐब लिकाइण जे करे पीपल्स पार्टी जा जेके फेसिस आहिनि या जेके इन्हनि खे एक्सपोज़ था कनि उन्हनि खे गंदो करण जी मुहिम इन्हनि हलाई आहे। इहा क़ाबिल मुज़म्मत आहे। मुंहिंजो इहो इख़्तियार आहे बहैसियत सिटीज़न त मां इहा इंक्वायरी करायां या हिकिड़ी बज़ाहिर अकाउंट सभु PTI जा आहिनि या उन्हनि जी तरफ़ां हिकिड़ी मुहिम आहे त उन्हनि खे ते सख़्त से सख़्त सज़ा अचणु खपे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk